अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं ईंदड़ आम चूंडूं ऐं सियासतदाननि जा हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयान। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं जेको लेवल प्लेइंग फील्ड जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में जेका ॿुधणी थी, जंहिं ते PTI जे वकील लतीफ़ खोसा पारां तहफ़ुज़ा जो इज़हार कयो वियो। PTI जे वकील लतीफ़ खोसा जो चवणु हो त PTI खे लेवल प्लेइंग फील्ड नथी ॾिनी वञे। PTI जा जेके फ्रंट उम्मीदवार आहिनि उन्हनि जा काग़ज़ रद्द कया वञनि था, जंहिं ते चीफ जस्टिस जा रिमार्क्स हुआ त इंतरा जो तासुर ग़लति आहे। आरोज़ जे मामलनि में जेको आहे कंहिंजे को किरदारु कोन्हे को, इहा ॻाल्हि सच कोन्हे। उन्हनि जो चवणु हो त 76% जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी नॉलेज जे मुताबिक़, उन्हनि जी इंफॉर्मेशन जे मुताबिक़ उन्हनि जा काग़ज़ मंज़ूर थी चुका आहिनि। ऐं जेसिताईं इहा ॻाल्हि आहे त जलसनि जी इजाज़त नथी मिले, जेकॾहिं लतीफ़ खोसा खे पाकिस्तान या मुल्क जे इदारनि ते भरोसो न आहे त इन हवाले सां हू छा था करे सघनि। इन ते बि ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं बिलावल भुट्टो ज़रदारी जे हवाले सां। आवाज़ रहे त सेनेट में 14 सेनेटरनि पारां जेका इलेक्शन डिले करण जे हवाले सां क़रारदाद मंज़ूर कई वई, उन ते बिलावल भुट्टो तनक़ीद कंदे चयो त जेकॾहिं कंहिंखे ईअं लॻे थो चूंडूं न थींदियूं या 3 खां 4 सेनेटर्स इनखे डिले कराए सघनि था, त उहे इहो ॿुधाइनि त छा उन्हनि सेनेटर्स जी ॻाल्हि में घणो वज़न आहे, या जेका चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ॻाल्हि कई आहे त चूंडूं हर सूरत में थींदियूं, उन ॻाल्हि में को वज़न आहे। इन समूरी सियासी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर साफ़ी ऐं तर्ज़निगार रज़ाक खटी जॉइन कयो आहे। भलीका रज़ाक, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। रज़ाक, सभ खां पहिरीं जेको सेनेट में जेको मामिलो थियो, 14 सेनेटर्स ऐं जंहिं सेनेटर पारां इहा क़रारदाद पेश कई वई, उहो त हिकिड़ो आज़ादु उम्मीदवार आहे, उनजो कंहिं पार्टी सां बि तालुक़ कोन्हे, पर उन ते PTI या पीपल्स पार्टी जे सेनेटर्स पारां बि ख़ामोशी इख़्तियार कई वई। छा चवंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त ही सॼी ज़िम्मेदारी चेयरमैन सेनेट ते वञे थी। त ॾिसो, हाणे सेनेट जो जेको ऐवान आहे उहो असल में हाउस ऑफ फेडरेशन आहे, यानी टोटल इकाइयूं जेके आहिनि उन्हनि जो नुमाइंदा ऐवान आहे। क़ौमी असेंबली खे असां समूरनि सूबनि जो नुमाइंदा ऐवान इन सेंस में नथा चई सघूं, छाकाणि त पंजाब जी उनमें वॾी जेको आहे सो नुमाइंदगी आहे, बलूचिस्तान जी सभिनि खां घटि आहे, पर सेनेट जे अंदरि सभिनि जी नुमाइंदगी हिकु जेतिरी आहे। इन करे उनखे हाउस ऑफ फेडरेशन चयो वञे थो, ऐं बुनियादी तौर ते हू डेमोक्रेसी जो कस्टोडियन इदारो आहे, ऐं इन जे करे सियासी दानश्वरनि जो हिकिड़ो क्लास या उनजो फोरम पाण चई सघूं था। हाणे जेकॾहिं उनजो चेयरमैन 2 भेरा इहा क़रारदाद शौरी तौर ते ऐं हिकिड़े मनसूबे तहत उहा पाण पेश करे, हुकूमत मुखालफ़त करे, त उनखां पोइ बि जेकॾहिं उहा पुट थी वञे, उहा मंज़ूर थी वञे, ऐं टोटल 100 मेंबरनि जी स्ट्रेंथ जी मौजूदगी में 12 मेंबरनि जी हिमायत खे पाण कीअं सॼे मुल्क जे माण्हुनि जी राय चई सघूं था। हिकु त ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त सेनेट हुजे या क़ौमी असेंबली, उनजी जेका क़रारदाद पास थींदी आहे, बुनियादी तौर ते उनजी का कानूनी हैसियत कोन हूंदी आहे। हुकूमत बि इन ॻाल्हि जी पाबंद न हूंदी आहे त उहो को उन ते अमल कराए, पर असल में उन ऐवान जी राय जो उहो कलेक्टिव इज़हार हूंदो आहे। सो इन सेंस में एतिरे ताईं त पाण चई सघूं था। पर हाणे सची ॻाल्हि इहा आहे त इहा जेका सेनेट चेयरमैन जी जेको हिन मुल्क मथां मड़ियो वियो, इहा महिरबानी आसिफ अली ज़रदारी साहिब ऐं इमरान ख़ान जी आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त तहरीक अदम एतमाद हिन सादिक संजराणी साहिब जे ख़िलाफ़ जेका आई हुई, उनखे बि जंहिं अंदाज़ सां नाकाम करायो वियो। उनखां पोइ सियासी पार्टियुनि जेके पंहिंजूं कमेटीज़ ठाहियूं हुयूं त कहिड़ा असांजा वोटर हुया जिन वोट न कया, उन्हनि जी जांच किथे पए थी, उहो बि अवाम जे साम्हूं न आंदी वई। हाणे जंहिं ॾींहुं इहा क़रारदाद पास थी आहे, उन ॾींहुं सवाल इहो थो पैदा थिए त नून लीग जो सेनेटर अफनानुल्लाह जेको मौजूदु हुयो, उनखे भला कहिड़ी ॻाल्हि जी रुकावट हुई, कोरम जी निशानदेही करे सघियो पिए, या पीपल्स पार्टी जो जेको आहे उम्मीदवार जेको सेनेटर हुयो, उन छो कोरम जी निशानदेही न कई। यानी इहे समूरा जेके आहिनि सो इन सॼे मामले में गॾु हुया। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त इन सॼी क़रारदाद जे पोयां ज़ाहिर आहे हिकिड़ो वाज़े मक़सदु हुयो, ऐं मौलाना फज़लुर रहमान वारी जेका जमात आहे उनजो इहो मौक़िफ़ रहियो आहे। पर ॿी ॻाल्हि इहा त हिन में मुस्लिम लीग नून पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़िफ़ अचण खां पोइ उन क़रारदाद मां त बुनियादी तौर ते उनजो उहो सफ़ा बेअसर थी चुकी आहे। सो हिननि जेको मैसेज ॾियण ते चाहियो उहो त ॾेई चुका आहिनि सादिक संजराणी ऐं जेका ॿिया उनजा हामी हुया सेनेटर्स, पर असल में इन जो को हाणे इम्पैक्ट कोन पवंदो। बुनियादी तौर ते सेनेट असल में
पंहिंजे पाण खे ख़्वार ख़राब कयो आहे हिन मुल्क जे अंदरि ऐं उन ऐवान जी जेका हैसियत हुई उनखे उन ख़राब कयो न त इहो ई ऐवान रज़ा रब्बानी जे दौर में हुयो। अच्छा रज़ाक, जेके पीपल्स पार्टी जो हिकिड़ो सेनेटर ऐं नून लीग जो सेनेटर जिन न कोरम जी निशानदेही कई ऐं नई वरी का मुखालिफ़त कई बल्कि चपई न चोरिया ख़ामोशी इख्तियार कई, उन्हनि ॿिन्हिनि जे हवाले सां पार्टी लेवल ते उन्हनि खे को शोकास ॾिनो वियो आहे या उन्हनि खां का पुछा गाछा कई वई आहे? सभिनी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त हीउ जेको सेनेटर जेके आहे क्लास आहे असल में ही हिकिड़ी अहिड़ी मखलूक हाणे थी वियो आहे जिन खे सियासी पार्टियूं पाण पैदा कनि थियूं ऐं पोइ इहे ई उन्हनि लाइ मॉनिस्टर थी था वञनि। हाणे इन सॼी सूरताल में जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त तहरीक अदम एतमाद सेनेट चेयरमैन जे ख़िलाफ़ जेका पेश थी नाकाम थी, उन में सियासी पार्टियुनि जेके तहक़ीक़ाती कमेटियूं ठाहियूं हुयूं उनजी उन्हनि जांच बि कई, पर ख़ुदि जेको आहे सो उहो पब्लिक जे साम्हूं न आंदी वई त हिननि दगा छो कई, पार्टी फ़ैसिले जे ख़िलाफ़ वोट छो कयो सादिक संजराणी खे, या वोट जेके उन्हनि ख़राब कया जिन जो फ़ाइदो सादिक संजराणी खे थियो। सो ही सियासी पार्टियूं सची ॻाल्हि इहा आहे त मुकमल तौर ते फ़ारिग थी चुकियूं आहिनि। हाणे हिन में जी मूं तव्हांखे ॿुधायो त हे गुज़िरियल को 5-6 साल जेके गुज़रिया आहिनि उनमें डेमोक्रेसी एतिरी कमज़ोर थी आहे। बज़ाहिर त इहे ऐवान आहिनि पर उन ऐवाननि जे अंदरि एजेंडा कंहिंजी हले थी, कंहिंजी एजेंडा खे पूरो कयो वञे थो, इहा ॻाल्हि हाणे लिकियल कोन्हे ऐं सेनेट जो उन में वॾो रोल रहियो आहे हिननि 5-6 सालनि जे अंदरि। सो हिन खे तव्हां हिकिड़े ॿिए तनाज़र में बि ॾिसी सघो था त असल में सादिक संजराणी उम्मीदवार हो निगरान वज़ीर आज़म जो, ठीकु आहे न, मुंहिंजी कुझु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी ऐं उन में हुनजी नाकामी थी, अनवार उल काकड़ निगरान वज़ीर आज़म थी वियो। हाणे हिननि जी कोशिशि असल में इहा हुई, ख़्वाहिश हुई त जेकॾहिं सेनेट आम चूंडूं मुलतवी थियनि थियूं त ज़ाहिर आहे सेनेट जो चेयरमैन बि कंटिन्यू रहंदो, इन करे रहंदो त जेको इलेक्टोरल कॉलेज आहे उहो मुकमल कोन हूंदो, त इहो सूरताल कंटिन्यू रहंदी ऐं पोइ अनवार उल हक काकड़ बि कंटिन्यू कंदो। सो इहा असल में हिननि हिकिड़ी ॿाराणी हरकत कई आहे। उहो इन सेंस में ॿाराणी हरकत आहे त जॾहिं सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस क्लियर चई चुको आहे त इहा पत्थर ते लकीर आहे, त हाणे इनखे रिवर्स करणु तमामु घणो ॾुखियो कमु आहे। सो ऐं वरी बि इन ॻाल्हि खे अच्छा रज़ाक, बिल्कुलु इनखे रिवर्स करणु तमामु ॾुखियो आहे। इहा ई ॻाल्हि अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॻाल्हि कई त इलेक्शन हर सूरत में थींदा, जिन खे लॻे थो त न थींदा इलेक्शन, उहो छा 3 खां 4 सेनेटर्स जी ॻाल्हि खे एॾो वज़नदार सम्झनि था जो चीफ जस्टिस जी ॻाल्हि जी का अहमियत ई न हुजे? न, उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे न। मूं तव्हांखे जी चयो ॾिसो, सेनेट बुनियादी तौर ते इन जे करे वॾो इदारो आहे ऐं उन में जेकॾहिं के माण्हू पंहिंजे इन लक्षणनि जे करे इन सॼे इदारे जी जेका हुरमत आहे, उनजी जेका अथॉरिटी आहे, उनखे ख़राबु कनि था त हाणे उन में पोइ ज़ाहिर आहे त न त इहो ई ऐवान हो जितां करारदादूं पास थींदियूं रहियूं आहिनि, कॾहिं बि उन्हनि खे जेको आहे सो डिग्रेड न कयो वियो आहे। पर हाणे जॾहिं सभु सियासी पार्टियूं डिग्रेड कनि थियूं त इट मीन्स इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त इन इदारे पंहिंजे वक़ार ते पाण ख़ुदकुश हमिलो कयो आहे। इन जे करे ई न त हीउ ऐवान असां साम्हूं ॾिठो आहे, इन्हनि ऐवाननि जी वॾी हैसियत रही आहे, पर हाणे हिननि पंहिंजे पाण खे तमामु घणो ख़्वार ख़राबु कयो आहे। हिकिड़ी एॾी वॾी यानी डेमोक्रेसी जो बेसिक जेको स्टेप आहे उहो इलेक्शन आहिनि। हाणे उनखे जेकॾहिं सेनेट जहिड़ो इदारो चवे त बाबा इहा न करायो, पाकिस्तान में बीबी जॾहिं शहीद थी तॾहिं बि इलेक्शन थिया ऐं तव्हांजे साम्हूं पाकिस्तान जी उन वक़्तु जेका सूरताल हुई घटि में घटि हिन वक़्तु इहा न आहे, शयूं घणियूं तरियूं कंट्रोल में आहिनि। हा, इहा ॻाल्हि मञिजे थी त सर्दी आहे, बर्फ़बारी आहे, पर फरवरी ताईं सूरताल जेका अॼु पाण ॻाल्हायूं था उनखां वधीक बहितर थी चुकी हूंदी। हींअर जेको आहे सो कालाम वारी पासे हिते ठीकु आहे, माइनस में टेम्परेचर वञे थो, पर फरवरी में सूरताल बहितर थी वेंदी ऐं वोट थी वेंदा। एक्चुअल इशू इहो आहे त इहे जेके दुरियूं आहिनि इन्हनि खे हिन वक़्तु इलेक्शन में उहो स्पेस न पियो मिले। सो ही हाणे बहाना आहिनि ऐं अटकलूं करणियूं आहिनि त जीअं उन मां निकिरी वञिजे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे इहो हिननि जी फज़ूल क़िस्म जी हिकिड़ी कोशिशि हुई जंहिंमें उहो तमामु बुरे तरीक़े सां नाकाम थिया आहिनि। अच्छा रज़ाक, अॼु जेका सुप्रीम कोर्ट में लेवल प्लेइंग फील्ड जे हवाले सां लतीफ़ खोसे जा रिमार्क्स आहे,
जंहिं ते चीफ जस्टिस चयो त छा ईअं चइजे ईअं चाहियो था त 100% जेके नॉमिनेशन फॉर्म्स आहिनि उहे मंज़ूर थियणु घुरिजनि, जॾहिं त इहे इतलात आहिनि, इहा इंफॉर्मेशन आहे त 76% जेके काग़ज़ात नामज़दगी आहिनि उहे मंज़ूर थी चुका आहिनि, जंहिं ते लतीफ़ खोसा जो चवणु हो त फ्रंट जेके मेन आहिनि माण्हू आहिनि उन्हनि जा काग़ज़ रिजेक्ट कया पिया वञनि, उन्हनि खे जलसे जी इजाज़त न पई ॾिनी वञे, लेवल प्लेइंग फील्ड उन्हनि खे न पई मिले, छा चवंदव? मुंहिंजो ख़्यालु आहे त लतीफ़ खोसा ही जेको जॾहिं खां हाणे हे लाइव कार्रवाई हली आहे त घणनि वकीलनि जी जेका इहा राय हुई उन्हनि जे लाइ त बाबा वॾा के मोतबर वकील आहिनि, सो बि शयूं साम्हूं अची वियूं आहिनि। हिकु त ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा त इलेक्शन कमीशन इहा दावा कई आहे त 70+ % जेको आहे सो उम्मीदवारनि जा फॉर्म जेके आहिनि सो मंज़ूर थी विया आहिनि। असल ॻाल्हि इहा त इहो तव्हां सम्झो था, असां बि सम्झूं था त PTI खे हिकिड़े मुकमल मनसूबे सां जेको आहे सो दीवार सां लॻाए पियो वञे, उनखां उनजो चूंड निशान वापसि वरितो वियो आहे। हालांकि तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां पंहिंजे रिपोर्टर्स खे इहा असाइनमेंट ॾियो ऐं उहो पुछा कराइनि त इलेक्शन कमीशन में जेके सियासी जमातूं पंहिंजा इलेक्शन पार्टी इंट्रा पार्टी इलेक्शन कराइनि थियूं उनजा कागज़ कढाइनि त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त हिननि छा कयो आहे। तव्हांजी उमिरि गुज़री आहे सहाफ़त में, मूंखे रुगो हिकिड़ो को मिसाल ॾियो त कंहिं सियासी पार्टी इंट्रा पार्टी शेड्यूल अनाउंस कयो हुजे, उनजी का इलेक्शन थी हुजे, उनमें कंहिं उम्मीदवारनि फॉर्म भराया हुजनि, असांखे ख़बर पए। सो हीअ त सॼो हिकिड़ो ढकोसलो हूंदो आहे, उहो सॼो कागज़नि जो पेट जी पाण सिंधी में चवंदा आहिनि बाबा फाइलनि जो पेट भरियो। सो ही फाइलनि जो पेट भरे इलेक्शन कमीशन खे ॾींदा आहिनि, पर कानून आहे जेकॾहिं उनमें फासे त मख फासी थी पवे, हाथी निकिरी थो वञे। इलेक्शन कमीशन खे हाणे यादगिरी आई PTI जे इलेक्शन जी, न त पाण सभु सम्झूं था त PTI जा इलेक्शन बि ईअं ई थिया आहिनि जी ॿियनि पार्टियुनि जा थियनि था। ये हुजण त ईअं घुरिजे त बाबा सियासी पार्टियूं इलेक्शन कमीशन जी मौजूदगी में इंट्रा पार्टी इलेक्शन कराइनि, इहो असां वटि तसवर कोन्हे। अच्छा रज़ाक, पर ओवरऑल ॾिठो वञे त PTI सां सिर्फ़ु इहे मामला न आहिनि। PTI 9 मई खां पोइ जीअं पाण खे रिप्रेज़ेंट कयो आहे त उनजो जेको इम्प्रेशन आहे उहो अलॻि ई उनजो थी थो वञे। इहो ॿुधायो त अॼु जेका बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हि कई आहे त बेट जो जेको निशान आहे उहो PTI खे फ़ाइदे ॾियण लाइ ॾिनो वियो, जॾहिं त इलेक्शन कमीशन वटि इन तरह जो कॾहिं को निशान हो ई कोन। न मुंहिंजो ख़्यालु ईअं कोन्हे इलेक्शन कमीशन वटि ज़ाहिर निशान हुयो। हीअ त ॾिसो जॾहिं तव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी खां तलवार जो निशान वापसि वरितो वियो त उन्हनि ॾींहंनि में तीर हुयो, पीपल्स पार्टी सिलेक्ट कयो ऐं पीपल्स पार्टी पोइ अञा ताईं उन ते जेको आहे सो इलेक्शन कॉन्टेस्ट कंदी थी अचे। हालांकि तलवार वारो निशान बैन कयो हो ज़ियाउल हक़ जे दौर में इलेक्शन कमीशन। सो हाणे जेकॾहिं PTI ॾिसो PTI खे दीवार सां लॻाइण जे नतीजे में उनजी पॉपुलरिटी वधे पई ऐं हीअ अलाए छो ईअं सम्झनि पिया। मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं उनखे खुलियल मैदान ॾियनि PTI खे त शायदि इन क़िस्म जो हीअ जेको सूरताल पैदा थी आहे उहा सियासी पार्टियुनि लाइ न थिए आहे, शयूं खुलियल अचनि हा। पर छाकाणि त जेतिरो सियासी तरीक़े सां तव्हां कंहिं बि सियासी दौर खे दीवार सां लॻाईंदो उहो एतिरी तेज़ी सां जेको आहे सो पॉपुलरिटी ॾांहुं वञे थी। न त इमरान ख़ान तव्हांजे असांजे साम्हूं आहे, जंहिं पॉपुलरिटी जेतिरो उनजो ग्राफ किरियो हुयो ओतिरो ई हाणे जेको आहे सो वधी वियो आहे। सो हीअ मूंखे लॻे थो त पाण उनजे अंदरि साह विझण जी कोशिशि पिया कनि ऐं उनजी हमदर्दियूं जेके आहिनि उनमें घणो इज़ाफ़ो थींदो थो वञे। अच्छा रज़ाक, आख़िरी सवाल, इन सॼी सूरत हाल में जेको ख़ुशी शाह जी ॻाल्हि कई त नून लीग शायदि इन लाइ ॿाहिरि न पई अचे, शायदि उन्हनि खे इहो चयो वियो आहे त इलेक्शन या चूंडूं थींदियूं ई कोन। नून लीग इन सॼे सिनारियो में असांखे बिल्कुलु ख़ामोश नज़र छो पई अचे? नून लीग जा ॾिसो, नून लीग जा अंदरूनी मस्तज़ाद तमामु घणा वधी विया आहिनि। लाहौर में उनखे प्रेशर वधी वियो आहे त अलीम ख़ान खे, जहांगीर तरीन खे ऐं ॿिया जेके इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी आहिनि उनजा लीडर आहिनि उन लाइ स्पेस क्रिएट करियो, उन्हनि जे साम्हूं पंहिंजा उम्मीदवार न पियारियो। हाणे अयाज़ सादिक आहे या इन क़िस्म जी जेका ॿी लीडरशिप आहे जिन जो हिकिड़ो वॾो रोल रहियो आहे मुस्लिम लीग नून जे ॾुखे वक़्त में उन्हनि सां गॾु बीहण ऐं पंहिंजी पार्टी जो दिफ़ा करण जो। हाणे मियां नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ इन्हनि जे लाइ वॾो मसइलो थी वियो आहे त हू जिन जो प्रेशर आहे उनजो प्रेशर क़बूल कनि या पंहिंजे पार्टी जे लीडरनि जे लाइ कोई स्पेस पैदा कनि। इन करे इहो थी वई आहे सॼी सूरताल। हीअ जेसिताईं टिकट अनाउंस नथा कनि, पंहिंजो मंशूर अनाउंस नथा कनि, तेसिताईं मियां नवाज़ शरीफ़ या ॿिया जेके लीडर आहिनि उहे इलेक्शन कैंपेन में लही कोन सघंदा। ऐं हिन वक़्तु जंहिं वक़्तु पाण जे पोज़ीशन में आहियूं, पाकिस्तान आहे
उन में इलेक्शन कराइण खां सवाइ ॿियो को बि गस न आहे। नून लीग ही इन सॼे प्रेशर मां निकिरी वेंदी त पोइ मुल्क जे अंदरि हिकिड़ो मुकमल तौर ते आम चूंडनि जी जेका मुहिम आहे उनजो बाक़ाइदा आगाज़ थी वेंदो ऐं नज़र ईंदो त जलसा जुलूस थियनि पिया। ऐं पीपल्स पार्टी अनाउंस करे चुकी आहे। पीपल्स पार्टी वटि छाकाणि तयारी हुई, हुनजी लीडरशिप ते मौजूदु हुई, सिंध उन अॻु में क्लियर करे छॾियो हुयो, पख्तूनख्वा में मुंहिंजो कमु हुयो, बलूचिस्तान में सुभाणे खां मुंहिंजो ख़्याल आहे ज़रदारी साहब दौरो कंदो, बिलावल साहब ऑलरेडी शेड्यूल अनाउंस करे चुको आहे। सो नून लीग बि जेको आहे सो डिविजनल सतह ते इन क़िस्म जा जलसा कंदी, पर शायदि ईंदड़ हफ़्ते खां मुमकिन आहे कोई इन क़िस्म जी सूरत हाल पैदा थिए। महिरबानी रज़ाक खटी, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगाह रज़ाक खटी जेका सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ ॾेई रहियो। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो। वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि कंदासीं सुप्रीम कोर्ट जे वॾे फ़ैसिले जे हवाले सां। सुप्रीम कोर्ट पारां सियासतदाननि जी ताहयात नाअहली खे ख़तमु कयो वियो आहे। 2018 जो समीउल्ला बलोच केस जो सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो उनखे सुप्रीम कोर्ट रिवर्स करे छॾियो आहे। आर्टिकल 62(1)(f) तहत ताहयात जेको नाअहली आहे उनजो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट पारां वापसि वरितो वियो आहे। तमामु वॾी डेवलपमेंट आहे। इन जो फ़ाइदो नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन खे सिधो सओं थींदो, इन ते बि ॻाल्हि कंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ ख़ुर्शी शाह जो चवणु आहे त नून लीग शायदि इन करे ख़ामोश आहे या ॿाहिरि न अची रही आहे त उनखे लॻे थो त चूंडूं न थींदियूं। इन ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त कुझु सेनेटर्स जी ॻाल्हि में वज़न आहे या चीफ जस्टिस जी ॻाल्हि खे वज़नदार सम्झियो वञे। चूंडूं हर सूरत में थींदियूं। जॾहिं त PTI पारां कोर्ट में इहे तहफ़ुज़ात ज़ाहिर कया विया त उन्हनि खे न जलसो करण जी इजाज़त ॾिनी पई वञे, न उन्हनि खे लेवल प्लेइंग फील्ड ॾिनी पई वञे, जंहिं ते चीफ जस्टिस जो चवणु हो त छा तव्हां चाहियो था त 100% जेके काग़ज़ आहिनि उम्मीदवारनि जा नामज़दगी काग़ज़ उहे मंज़ूर कया वञनि, जॾहिं त 76% उम्मीदवारनि जा काग़ज़ मंज़ूर कया पिया वञनि। इन समूरी सियासी सूरत हाल, इन डेवलपमेंट ते ॻाल्हाइण जे लाइ जिन महिमाननि मूंखे जॉइन कयो आहे उनजो तारुफ़ कराईंदी हलां। नून लीग सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर सियासी अॻवान सिद्दीक़ुल फारूक साहब मूंसां गॾु आहिनि, जॾहिं त PTI जो मौक़िफ़ ॾियण जे लाइ सीनियर सियासतदान लाल माली साहब मूंखे जॉइन कयो आहे। तव्हां ॿिन्ही खे भलीकार। माली साहब, शुरूआत कंदमि ताहयात नाअहली जो वॾो फ़ैसिलो जेको सुप्रीम कोर्ट पारां अॼु आयो आहे साम्हूं। ताहयात नाअहली खे सुप्रीम कोर्ट हमेशह जे लाइ इनखे ख़तमु करे छॾियो आहे। आर्टिकल 62(1)(f) तहत जेका नाअहली आहे सियासतदाननि जी उहा हाणे ख़तमु थी चुकी आहे, जंहिंजो बेनिफिशरी जेके हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन आहिनि। जी महिरबानी सभीन। सुप्रीम कोर्ट जो इहो हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुल्क जी जेका आहे अदालत उज़मा आहे ऐं उनजो फ़ैसिलो क़ानूनी तौर ते सभिनी खे मञणो पवंदो। पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां इहो केस हिकिड़ो त इन ते जेॾीमहिल इन खे केस ॿुधणी शुरू थी हुई त उन ते सवाल उथारिया विया हुआ त भई हिकिड़े तरफ़ करोड़े माण्हुनि जूं जेके आहिनि अपीलूं सुप्रीम कोर्ट में आहिनि, 1050,000 खां वधीक केसिस जेके आहिनि उते मौजूद आहिनि। पर इहे सिर्फ़ु 5-6 माण्हुनि खे जो केस आहे जेको उनखे ॿुधो वञे थो पियो, उनजा ऑप्टिक्स इहे हुया त इहो नवाज़ शरीफ़ खे या जेको आम तौर ते जेका क्रिटिसिज्म आयो पियो उहो इहो हुयो त इहो सिधी तरह नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो ॾियण लाइ इहो सॼो मामिलो कोर्ट में आंदो वियो आहे। ऐं जेको हाणे अपरेंटली लॻे थो जेको बि लंडन एग्रीमेंट आहे जंहिंजे तहत ई नवाज़ शरीफ़ लाडलो उनखे कयो वियो आहे, जंहिंखे हर क़िस्म जी सहूलियतकारी कई पई वञे। उनजे बावजूद त हू अवाम में जी ताईं वञण लाइ तयारु न आहे। अवाम सां उनखे घबराहट आहे। ऐं ही जेको फ़ैसिलो आहे उहो जेके ज्यूरिस्ट हुया इन ते विरायल हुया ऐं उहो छाकाणि जो इहो हिकिड़ो आइन जी जेका एक्सप्लेन कयो हुयो, आइन खे जेको डिस्क्राइब कयो हो 62(1)(f) खे त उहो डिस्क्राइब थी चुको। उन ते इहो हुयो त हाणे इन में तरमीम वधीक जेका आहे उहो पार्लियामेंट ई करे सघे थी ऐं आइन में तरमीम करणी पवंदी। इहो के आम कानून जे तहत इन में तरमीम नथी थी सघे। बहरहाल हिकिड़ो फ़ैसिलो अची चुको आहे ऐं उहो हाणे फील्ड में हूंदो जेसि ताईं उहो कंहिंखे केरु उनखे चैलेंज नथो करे। सिद्दीकुल फारूक साहब, आप क्या कहेंगे? आज जो ताहयात नाअहली खत्म हो गई है, सुप्रीम कोर्ट ने जो फैसला किया है आर्टिकल 62(1)(f) के तहत सियासतदानों की जो नाअहली है ताहयात वो खत्म हो गई है।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया सबीन मेमन बेटा। ये लाल माजी साहब मेरे दोस्त फरमा रहे हैं कि आइन में तरमीम की ज़रूरत थी। मैं ये अर्ज़ करूँगा कि सुप्रीम कोर्ट में समीउल्लाह बलोच जिन्हें ताहयात नाअहल किया गया था, उनकी अपना अपील पर ये सारा मामला हुआ और हर पहलू से इस पर बहस हुई। हर आदमी ने, हर वकील ने अपना नुक्ता नज़र पेश किया। पहले उन्हीं जजों ने 5 साल की नाअहली की, किसी और मामले में फिर इधर आके कुछ और कर दिया। आइन में कहीं नहीं लिखी हुई नाअहली की मुद्दत, ये उन्होंने खुद आइन लिखा जिनका इख्तियार ही नहीं। लिहाजा एक तरफ आपको मालूम है कि पिछली पार्लियामेंट ने कानून साजी भी कर दी थी कि 5 साल है नाअहली, और उसके बाद आज 5 के मुकाबले में 7 जजों का फैसला आ गया। ये खिलाफ इस्लाम है, खिलाफ आइन है। किसी जमहूरी मुल्क में ये बात नहीं है। अलबत्ता नवाज शरीफ साहब को सियासत से आउट करने के लिए उस वक्त बाजवा साहब, इमरान खान, सब ने मिल के, और जजों के उस टोले ने ये मिल के ये काम किया था जो गैर आइनी था। अल्हम्दुलिल्लाह आज ये रिलीफ मिला जो आइन की रूह के मुताबिक है। आइन में मौजूद ही नहीं है सिरे से, तो गैर आइनी चीज का खात्मा हुआ अल्हम्दुलिल्लाह, और हमें उसका फायदा हुआ। हम आइन ही की बात करते हैं, आइन के मुताबिक रिलीफ चाहते हैं, कानून के मुताबिक रिलीफ चाहते हैं। हम आइन और कानून से हटकर कुछ नहीं चाहते। माली साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी जेका जी ॻाल्हि कई आहे लेवल प्लेइंग फील्ड जे हवाले सां, या जेके तहफ़ुज़ात खोसा साहब ये अदालत जे अॻियां रखिया, बिलावल भुट्टो ज़रदारी इन ते तनक़ीद कंदे चयो त जेको पीटीआई इहो तासुर ग़लति आहे त जेको अॼु पीटीआई सां थी रहियो आहे उहो माज़ी में अॻे कॾहिं बि न आहे थियो। जेको बेट जो निशान आहे उहो सरासर पीटीआई खे फ़ाइदो ॾियण जे लाइ ॾिनो वियो, ऐं इहो बि न आहे त को जेके आहिनि से काग़ज़त नामज़दगी जेके काग़ज़ आहिनि उहो प्रोसेस में अक्सर मुस्तरद रद्द थींदा रहिया आहिनि। इहा का नई ॻाल्हि न आहे जिते पीटीआई जेके आहिनि से एॾा इल्ज़ाम या एॾा तहफ़ुज़ात ज़ाहिर पई करे। सभिन हिकिड़ो त इहो जेको अॼु फ़ैसिलो आयो आहे इन जे हवाले सां पहिरीं ॻाल्हि ते हिकिड़ो इहो तफ़सीली फ़ैसिलो अचण खां पोइ उन ते का तफ़सीली राय ॾेई सघिजे थी। उन में हिकिड़े मोज़िज़ जज उन ते इख़्तिलाफ़ बि कयो आहे, उनखे बि ॾिसणो पवंदो त उन में इख़्तिलाफ़ छा आहे। बाक़ी रही बिलावल भुट्टो साहब जी ॻाल्हि, त इहा सही जेका ॻाल्हि निशान जी आहे। ॾिसो, माज़ी में पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं बि सियासी पार्टी खां निशान मुकमल तौर ते खसियो न आहे वियो। जेकॾहिं निशान जेकॾहिं तलवार हुयो त तीर ॾिनो वियो, पर ईअं न हो त के आम चूंडनि में उहो निशान मुकमल तौर ते ख़तम करे छॾिजे। बाक़ी जेसिताईं ज़्यादतियुनि जी ॻाल्हि आहे त ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में खां जेको हिन वक़्तु थी रहियो आहे इहो माज़ी में कॾहिं बि कोन थियो आहे, ऐं कॾहिं बि यकीनी तौर ते इहो थींदो रहियो आहे। जीअं नवाज़ लीग खे खटराइण लाइ, नवाज़ शरीफ़ खे खटराइण लाइ IGI ठाही वई ऐं मुख़्तलिफ़ जी हींअर बि कई पई वञे कोशिश, माज़ी में बि इहे सभु शयूं साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। पर जहिड़े तरह इंसानी हक़नि जी लताड़ थी आहे, जहिड़े तरीक़े खां जेके आहिनि नॉमिनेशन फॉर्म घुरिया विया आहिनि, जहिड़ी तरह प्रोपोज़र ऐं सेकेंडर खे अगवा कयो वियो आहे, जहिड़ी तरह 3 MPO तहत असांजी सॼी लीडरशिप खे क़ैद कयो वियो, 144 लॻाए, अॼु ॾींहं ताईं 144 लॻाए, ऐं कोई इलेक्शन जो माहौल ठाहिण लाइ ॾियण लाइ तयारु न आहिनि, ऐं इहो कलम लॻाए का गैदरिंग थियण नथा ॾियनि। सो इहो चवण त ऐं बाज़ी में यकीनी तौर ते चवां थो त पीपुल्स पार्टी सां जेको ज़ियालत जे दौर में सभु कुझु थींदो रहियो हो, पर उहो तॾहिं थियो जॾहिं उहे जेके सियासी तौर ते एक्टिव कारकुन हुआ उहे गिरफ़्तार थिया, उन्हनि खे कोड़ा हया विया हुया। ऐं ईअं न थियो हुयो त जेकॾहिं हू जेकॾहिं कोई सियासी कारकुन नथो मिले त पोइ उनजे पूरे ख़ानदान खे गिरफ़्तार कयो वञे या उन्हनि सां जेका इहा सॼी जुट कई वञे। सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ का जो हिन वक़्तु थी रहियो आहे इहो इन जी माज़ी में कॾहिं बि मिसाल नथो मिले। नवाज़ लीग का जेकॾहिं इहो जेके निशान खसियो वियो हो शेर जो, त इहो सेनेट जे चूंडनि में खसियो वियो हुयो, आम चूंडनि में न खसियो वियो हुयो।
इहो बेसिकली निशान त आहे इहो आम माण्हुनि लाइ जेको इलिटरेसी आहे पाण वटि, जेको घणा माण्हू पढ़ियल लिखियल न आहिनि, इहो निशान उन्हनि खे अफेक्ट करे थो। जी सिद्दीकुल फारूक साहब का सवाल क्या हुआ? जी सिद्दीकुल फारूक साहब, गुफ्तगू आपने सुनी माली साहब की, क्या कहिएगा? और ये भी खुर्शीद शाह साहब का कहना है कि नून लीग शायद इसीलिए खामोश है और बाहर नहीं आ रही कि उनको लगता है कि वाकई जो है वो इंतखाबात नहीं होंगे अब। मैं माजरत जी खुर्शीद शाह साहब की बात का पहले जवाब दे दूं। जी जी खुर्शीद शाह साहब बड़े माकूल आदमी हैं, लेकिन इस वक्त जो बात उन्होंने की ये ठीक नहीं है। उनकी पार्टी के सेनेटर बहरामंद साहब ने जो सेनेट में अभी जो करारदाद के दौरान किरदार अदा किया वो सबके सामने, और हमारी पार्टी ने जो किरदार अदा किया वो सबके सामने। सिद्दीकुल साहब, उसमें नून लीग का भी तो सेनेटर मौजूद थे, तो उन्होंने अपोज किया ना, उन्होंने अपोज किया। सेनेटर डॉक्टर अदनान ने अपोज किया, डट के अपोज किया, खुल के। हमारी पार्टी ने भी जो ही वो करारदाद की बात सामने आई, हमारी पार्टी ने भी मुखालिफत की। मुझे नहीं समझ आ रही कि सैयद खुर्शीद शाह साहब ने किस बुनियाद पर ये बात की है, लेकिन उन्हें भी ये टास्क शायद दे दिया गया है कि इस वक्त हमने मुस्लिम लीग नून की मुखालिफत करनी है, तो कर ले मुखालिफत। हमारा जो मौक़िफ़ है वो सबके सामने है। कल हमारी पार्टी अपना मंशूर लॉन्च कर रही है और उसके बाद हमारे जलसे होंगे। इलेक्शन शेड्यूल बन गया है, हम 50 से ज़्यादा जलसे करेंगे मुल्क भर में। नवाज शरीफ साहब भी करेंगे, शहबाज शरीफ साहब भी करेंगे, मरियम नवाज साहब भी करेंगी और हमजा शहबाज भी करेंगे। इसके अलावा जो हमारी लीडरशिप है वो अपने साहब, आप जलसे लोग कह रहे हैं कि आप जलसे करेंगे, 50 के करीब जलसे करेंगे। उधर लतीफ खोसा साहब कह रहे हैं कि पीटीआई को तो कोई जलसा ही करने नहीं दिया जा रहा। वो तो जगह जगह जलसे करके अपना सोशल मीडिया पे ये सारा मुल्क निकल आया है और सारी दुनिया निकल आई है और करोड़ों बंदे निकल आए हैं। ये करोड़ों बंदे कहाँ से निकल आते हैं? उन्होंने ये भी कहा था कि जनाब हमारे लोगों को मार रहे हैं, नॉमिनेशन पेपर जो है वो वसूल नहीं कर रहे, और जब रिजल्ट सामने आया तो पता चला जनाब कि वो 2400 और 35 बंदों ने नॉमिनेशन पेपर जमा करा दिए हैं। 1994 बंदों के नॉमिनेशन पेपर कबूल हो गए हैं। ये सारी बातें तो पीटीआई के दोस्तों का काम सच ना बोलना। अब मैं कहूँ कि ये झूठ बोलना इन्होंने अपना वतीरा बना लिया है, तो मैं कहता हूँ चलो छोड़ो, सच ना बोलने की कसम खाई हुई है कि हमने सच नहीं बोलना। तो यार सच बोलो ना। जी माली साहब, माली साहब पीटीआई के जलसा करण नथा ॾिना वञनि, जॾहिं त नून लीग 50 खां वधीक जलसा करण जी तयारी करे वेठी आहे। सभिनी जलसा करण जी तयारी नवाज़ लीग बिल्कुलु करे, पर ॻाल्हि इहा आहे, जेका परेशानी नवाज़ लीग खे आहे उहो इहो आहे त अवाम वटि ही कहिड़ी कारकर्दगी खणी वेंदा। छा ही अवाम खे इहो ॿुधाईंदा त असां इहा जेका पहिरीं 42% जेका अफ़राद ज़र कई आहे, जेका महांगाई कई आहे, हाणे असांखे वोट ॾियो? छा इहो ॿुधाईंदा त जहिड़े तरीक़े सां पाकिस्तान में हिननि दहशतगर्दी खे वापसि उभार ॾिनो आहे, इहो पूरी सिचुएशन हैंडल करण में नाकाम विया आहिनि, इहो ॿुधाईंदा? या वञी इहो ॿुधाईंदा त जेका असांजा जेके तालुकात आहिनि, जेके ख़ारजी तालुकात आहिनि, बैन अल-अक़वामी तालुकात आहिनि, हाणे उहे असीं मौलाना फज़ल रहमान जे थ्रू हलाईंदासीं। असांजे फॉरेन मिनिस्टर जेको माज़ी में बि कुझु न करे सघियो ऐं हिन दफ़े बि जेका फॉरेन मिनिस्टर कुझु कोन पियो करे सघे, ऐं मौलाना फज़ल रहमान खे अफ़गानिस्तान मोकिलणो पियो आहे। अगरि हिन वटि कारकर्दगी आहे छा, हिन जो मैनिफेस्टो आहे छा? गुज़िरियल 30 सालनि खां ही मुल्क ते कब्ज़ो कयल आहे हिननि जो, ऐं ही उहे माण्हू आहिनि जेके अॼु बि चवनि था त एवन फील्ड जेके फ्लैट्स आहिनि हिननि जा आहिनि, हिननि जा औलाद ॿार आहिनि, हू कमाइनि उथे था, खाइनि उथे था, हू चवंदा असीं पाकिस्तानी शहरी कोन आहियूं। ही त सिर्फ़ु हिन मुल्क खे खाइण पटण ऐं उन ते हुकूमतूं करणु अचनि था। हिन मुल्क सां हिननि जो को तालुक़, को मोहबत, का उनसियत आहे कान, छाकाणि हिननि जो हिते को स्टेक ई न आहे। जेसिताईं जेका ॻाल्हि आहे
पंहिंजो इलेक्शन पोस्टपोन करण लाइ या खुर्शीद शाह जेका ॻाल्हि कई आहे उन में इन करे हक़ीक़त नज़र अचे थी त हिन जो हिकिड़ो इत्तेहादी आहे नवाज़ लीग जो मौलाना फज़लुर रहमान साहब उहो बार बार इहो मुतालबो कंदो रहियो आहे त इंतखाबात खे मुलतवी कयो वञे जेसिताईं जेका सेनेट में करारदाद पास थी ऐं सेनेटर अदनान हिकिड़ो सीनियर सेनेटर आहे ऐं हिकिड़ी सियासी खानदान सां तालुक़ रखे थो उन खे सभ खां पहिरीं जेका आहे जेको कोरम पॉइंट आउट करणो हुयो छाकाणि त उते कोरम मौजूद ई न हो बहरहाल इहे ग़लतियूं थी सघनि थियूं पर छा हाणे नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी इन ॻाल्हि ते राज़ी थींदा त छाकाणि त इन जे पोयां सादिक सजरानी साहिब जेको आहे चेयरमैन सेनेट उन जो सॼो इहो किरदारु हुयो उन जेको आहे जुमे जे ॾींहुं नमाज़ खां बाद में इजलास घुराए ऐं इहो कार्रवाई कराई आहे त छा ही उन जे ख़िलाफ़ अदम एतमाद आणण लाइ सीरियस थींदा छा उन लाइ अदम एतमाद जी रिथ पेश कंदा छा हिननि का रिक्विजिशन अॼु ॾींहं ताईं दाख़िल कराई आहे सो ही बुनियादी तरह जेके हाणे हिन हिकिड़ो कमु कयो तव्हांखे यादि हूंदो त पेमरा जेको आहे सर्वेस ते पाबंदी मणे छॾी आहे त को टीवी चैनल सर्वे न करे छाकाणि जो तोड़े जो मीडिया जेको आहे उन ते कर्ब्स आहिनि उहो आज़ादु न आहे उनजे बावजूद जिते जिते सर्वे थिया आहिनि त माण्हुनि खुली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इमरान खान जे हक़ में ॻाल्हायो आहे जेका परेशान थी इन्हनि चैनल्स ते सर्वे करण ते पिणु पाबंदी लॻाए छॾी आहे जी सिद्दीकुल फारूक साहब आपका मौक़िफ़ लेके फिर मैं वाइंड अप करूंगी जी जाली सर्वे इससे पहले इनकी पार्टी की अंदिलीब अब्बास की कंपनी थी वो सर्वे किया करती थी अपनी पीटीआई के हक में और रिपोर्टें देती थी फिर उसके बाद इन्होंने और लोगों टीवी चैनल्स की बात की सर टीवी चैनल्स की फिर इन्होंने ये काम किया इसी तरह से सर्वे जो है वो अपनी मर्जी के सर्वे करवाते रहे हैं आज वो पोल सारा खुल गया मैं ये अर्ज करूंगा पीएमएलएन और इन्होंने अपनी कारकर्दगी की बात की पीएमएलएन की कारकर्दगी के मुकाबले में पीटीआई की कारकर्दगी यार वो 350 डैम बनाने की बात की थी आपने किधर है आपने 50 लाख मकान बनाने की बात की थी और लाहौर में वादा किया था और आपने यानी दिनों में बात की थी आपने 1 करोड़ नौकरियों की बात की थी आपने आते ही सी पैक बंद कर दिया और प्रोजेक्ट्स बंद कर दिए और आपने मुल्क से सरमायाकारों को भगा दिया उनके पीछे नैब लगा दी सनतकारों को भगा दिया ताजरों को भगा दिया आपने किया क्या कोई बड़े मंसूबे 2 बता दें जो आपने अपने 3.25 साल यहाँ मरकज में और 9-9.25 साल सुबह केपीके में आपने किए हो कुछ बता दें कोई एक मंसूबा आप पेश नहीं कर सकते और बात कारकर्दगी की करते हैं आपके शौकत तरीन जो आपके फाइनेंस मिनिस्टर थे मैं जो बात कहने लगा हूँ सारी बातों के साथ साथ इस बात का भी चैलेंज दे रहा हूँ कोई लाल मली साहब समेत मुझे झूठा साबित करे मुझसे 10 लाख रुपए इनाम ले और नहीं तो फिर मुझे 10 लाख रुपए दे वो ये बात है कि शौकत तरीन ने 1 अप्रैल 2021 को ये कहा कि हमारी हुकूमत ने मुल्की मईशत का बेड़ा गर्क कर दिया ये उनके अल्फाज हैं एक्सचेंज रेट बिजली के रेट गैस के रेट से तबाह बर्बाद कर दिया है फिर जब इनकी हुकूमत अदम एतमाद में ख़त्म हुई तो अप्रैल 2023 में उन्होंने ये कहा कि इमरान खान के पास कोई माशी पॉलिसी ही नहीं थी वो आदमी जिसके पास माशी पॉलिसी ना हो 16 माह की कारदर्दी बताए 16 माह ठीक मजीद वक्त होता तो प्रोग्राम को कंटिन्यू करते बहुत शुक्रिया आप दोनों मौजूद मेहमानों का आपने आज के प्रोग्राम में ज्वाइन किया नाज़रीन हॉट प्रोग्राम जो वक्त पड़े ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह वाही